अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठवर बाबा आला। मौजू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैर तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदसि ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैर तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदन ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। कंहिंजी दिलि आज़ारी न करणु घुरिजे, ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे। कंहिंजी दिलि आज़ारी न करणु घुरिजे, ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे। कंहिंजा हक़ गज़ब न करणु घुरिजनि, परायो माल न खाइणु घुरिजे। मुख़लिस इंसान महफ़िलुनि में न दिलनि में रहंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैरो तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदसि ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। कंहिंखे ईज़ा न रसाइणु घुरिजे, पंहिंजे इख़लाक़ खे बुलंद करणु घुरिजे। कंहिंखे ईज़ा न रसाइणु घुरिजे, पंहिंजे इख़लाक़ खे बुलंद करणु घुरिजे। घण घुरनि ख़ैर ख़वाहनि जे मशवरनि तजवीज़नि जे इस्लाही तनक़ीद जो इंतज़ारु कंदड़ उन जी सुठी ॻाल्हियुनि खे बहलाईंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैर तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदन ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। नफ़ीस सोच मोहबत पनायत सां भरपूर लहजो वॾनि मुश्किलातुनि खे। नफ़ीस सोच मोहबत पनायत सां भरपूर लहजो वॾनि मुश्किलातुनि खे। वारीअ जे ज़रनि में तब्दील करण जो हुनुर ॼाणंदड़ किताबनि में लिखियल आदतूं मौजूदु तक़रीबन सभई इख़लाक़ मोहबत अख़वत आजिज़ी कंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैर तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदन ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। जंहिं वटि इंसानियत जो अला क़दुरु ऊचे घाट अचनि था, जेको सादगी आजिज़ाना नफ़ीस मुर्कूं विखेरींदड़। जंहिं वटि इंसानियत जो अला क़दुरु ऊचे घाट अचनि था, जेको सादगी आजिज़ाना नफ़ीस मुर्कूं विखेरींदड़। मिजाज़ सबबि मोहबतुनि जो सफ़ीर महसूसु थिए थो। एको इतफ़ाक़ आहे जिते उते महिरबान आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैरो तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदन ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। पुरवकार शख़्सियत जो हर पहलू रोज़ रोशन जियां अयां नुमाया आहे। संदन किरदार जी ख़ुशबू सां पुरवकार शख़्सियत जो हर पहलू रोज़ रोशन जियां अयां नुमाया आहे। संदसि किरदार जी ख़ुशबू सां चाहींदड़नि जूं दिलियूं हमेशह वासियल रहनि थियूं। हर हिक जी दिलि साफ़, नफ़्स पाक, नियत ठीकु, शराफ़त जो मुजसमो कुर्बदार मुख़लिस इंसान आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सैरो तफ़रीह फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदन ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे। मतिलबु त जुमिले निफ़ाक़ ऐं शिकाक सां फना करे हिकु इतिहादी
डोरीअ में सभिनी खे जकड़ियो। मतिलबु त जुमिले निफ़ाक़ ऐं शिकाक फना करे इत्यादि डोरीअ में सभिनी खे जकड़ियो। इहो अहिड़ो इख़्लाक़ी इस्लाह उन्हनि जो शफ़क़त भरियो लहजो हिकमत सां मालामाल, पाण निहात मिलनसार शख़्सियत जो मालिक महिरबान आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, राग विराग सां दिलचस्पी रखंदड़ राग जो ॼाणू आहे। सेरो तफ़री फ़क़ीरी रंग कलर में रंगियल संदन ॻाल्हियूं संदन कलाम रोशनीअ जी वाट आहे।